नाज़रीन अवां बुलेटिन में अहम खबर शेयर कयूं पिया त निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ तरफ़ां निगरान काबीना जी जोड़ जक लाइ मुशावरत तेज़ करे छॾी आहे। ज़रीए चवणु आहे त निगरान काबीना लाइ जलील अब्बास जीलानी, शोएब सडल, अब्दुल हफीज़ शेख, एहसन बोन, सरफराज बुगटी ऐं ज़ुल्फ़िकार चीमा जे नालनि ते गौर कयो पियो वञे। ज़रीए चवणु आहे त मोहम्मद अली दुरानी खे वज़ारत इत्तलात जो कलमदान ॾियण जो इम्कान आहे। ज़रीए जो वधीक चवणु आहे त निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ तरफ़ां निगरान काबीना मुख़्तसिर रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। निगरान वज़ीर आज़म जो चवणु आहे त मुंहिंजो प्रोटोकॉल घटि में घटि रखियो वञे त जीअं ख़र्चनि ऐं माण्हुनि ते बोझ न पवे। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर कयूं पिया। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ तरफ़ां निगरान काबीना जी जोड़ जक लाइ मुशावरत तेज़ करे छॾी आहे। ज़रीए चवणु आहे त निगरान काबीना लाइ जलील अब्बास जीलानी, शोएब सडल, अब्दुल हफीज़ शेख, एहसन बोन, सरफराज बुगटी ऐं ज़ुल्फ़िकार चीमा जे नालनि ते गौर कयो पियो वञे। ज़रीए चवणु आहे त मोहम्मद अली दुरानी खे वज़ारत इत्तलात जो कलमदान ॾियण जो इम्कान आहे। ज़रीए जो वधीक चवणु आहे त निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ तरफ़ां निगरान काबीना मुख़्तसिर रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। निगरान वज़ीर आज़म जो चवणु आहे त मुंहिंजो प्रोटोकॉल घटि में घटि रखियो वञे त जीअं ख़र्चनि ऐं माण्हुनि ते बोझ न पवे।